एक छोटा सा एलीट मुल्क के वसाइल के ऊपर कब्जे करके बैठा हुआ है। छोटे सूबे भी पीछे रह जाते हैं और गरीब गरीब होता जाता है, और छोटा सा तबका वो आज उसके पास पैसा है जो कि बड़े बड़े अमीर तरीन मुल्क भी उनका मुकाबला नहीं कर सकते। बलूचिस्तान से जो इस्लामाबाद में प्राइम मिनिस्टर बनता है उसको बलूचिस्तान की वोट की जरूरत नहीं होती। पंजाब जीत जाए और एक और सूबा जीत जाए वो प्राइम मिनिस्टर बन सकता है। इसलिए बलूचिस्तान के ऊपर वो तवज्जो नहीं गई, क्योंकि जो पावर सेंटर था उसको जरूरत नहीं थी बलूचिस्तान की। बड़े बड़े ताकतवर लोगों को साथ मिला लिया, नवाज दिया, बाकी बेचारे बलूचिस्तान के लोग और बलूचिस्तान पीछे चला गया। अशराफिया जो नंढो तबको मुल्की वसीलत ते काबिज़ आहे। अशराफिया वटि एतिरो पैसो आहे जो वॾा अमीर मुल्क बि सदन मुक़ाबिलो नथा करे सघनि। अशराफिया तरक़ी बि पाण सां खणी विया, जंहिं सबबु नंढा सूबा पुठिते रहिजी विया। माज़ी जे हुक्मराननि लंडन जे अहिड़नि इलाइक़नि में मिल्कियतूं वरितियूं जिते बरतानवी वज़ीर आज़म बि ख़रीद नथो करे सघे। वज़ीर आज़म इमरान ख़ान कोयटा में तक़रीब खे ख़िताब दौरान चयो त माज़ी में पावर सेंटर्स खे बलोचिस्तान जी ज़रूरत न हुई, तंहिं करे सूबे ते ध्यानु न ॾिनो वियो। पंजाब ऐं ॿियनि सूबे मां वोट वठंदड़ वज़ीर आज़म थी वेंदो आहे। बलोचिस्तान मां आयल वज़ीर आज़म खे बि सूबे जे वोट जी ज़रूरत नाहे हूंदी। एहतसाब बाबति वज़ीर आज़म के ख़ुसूसी मुआविन शहज़ाद अकबर बशीर मेमण के 50 करोड़ रुपयनि जे हर्जाणे जो नोटिस मोकिले छॾियो। शहज़ाद अकबर चयो आहे त बशीर मेमण बेबुनियाद इल्ज़ाम वरी साख खे छियो रसायो आहे। कानून ते यकीन आहे। बशीर मेमण बि पंहिंजे इल्ज़ामनि ते अदालत आलो जवाबदार आहे। शहज़ाद अकबर मरियम नवाज़ जे बयान ते रद्द अमल ॾींदे चयो त मोहतरमा सॼी दुनिया ॼाणे थी त अवां अदलिया जो केतिरो एहतराम करियो था। नवाज़ लीग जज अरशद मलिक खे रिश्वत जी आच कई ऐं पंहिंजे ख़िलाफ़ फ़ैसिलो ॾींदड़ जज खे तकरारी बणाइण जी कोशिशि कई। मरियम नवाज़ जो वालिद अदालत जो एतिरो त एहतराम करे थो जो लंडन में इश्तिहारी ॾोहारी बणियो वेठो आहे। हद आहे मुनाफ़िक़त जी। कभी किसी सिटिंग प्राइम मिनिस्टर के ऑफिस के अंदर इस किस्म के घिनौने जराइम का इर्तिकाब नहीं हुआ। ये बहुत संगीन मामला है। मुस्लिम लीग नून इसको नहीं जाने देगी। और आज जस्टिस काजी फाइज ईसा, उनकी वाइफ सरीना ईसा कटहरे में खड़ी थी। प्राइम मिनिस्टर हाउस में इस वक्त बैठा हुआ है, मुसल्लत है हम लोगों के सरों के ऊपर। उसकी साजिशों का मुकाबला करके उनको एक्सपोज किया। कोई जज जो है वो हक और इंसाफ पर चलने वाला है, उसको कटहरे में लाकर खड़ा कर दिया जाए, फैमिली की तजलील की जाए, उनको अदालतों में घसीटा जाए। इस रविश को ख़त्म करना। इसके ऊपर जुडिशल कमीशन बनाएं जो काजी फाइज ईसा साहब के केस में इमरान खान के ऊपर इल्ज़ामात लगे, किस तरह उस साजिश को प्राइम मिनिस्टर हाउस में बैठ के तैयार किया, झूठा रेफरेंस दायर किया और किस तरह से उनका पूरा करियर ख़राब करने की कोशिश की। सबसे बड़ी जिम्मेदारी इस वक्त अदलिया पर आयद होगी। अदलिया खुद इसका नोटिस ले। जस्टिस काजी फाइज़ ईसा केस में वज़ीर आज़म ते लॻायल इल्ज़ामनि जी जाच लाइ अदालती कमीशन जोड़ी वञे। मरियम नवाज़ अॻूणे DG FIA बशीर मेमण जे इंकशाफनि ते नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो आहे त तारीख़ में कॾहिं बि वज़ीर आज़म पंहिंजी ऑफिस में सुप्रीम कोर्ट जे जज ख़िलाफ़ साज़िश नाहे कई। हीउ संगीन मामिलो आहे। सुप्रीम कोर्ट नोटिस वठे। हक़ ते बीहंदड़ जज ऐं संदसि कुटुंब खे अदालतुनि में गीलण वारी रवायत बंदि थियणु घुरिजे। इदारनि जे सरबराहनि खे वज़ीर आज़म ऑफिस में घुराए चयो पियो त नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ ख़िलाफ़ केस करियो। अवाम खे सम्झ में अची वियो त सीसीलियन माफ़िया केरु आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त पीपल्स पार्टी इस्तीफ़ाउनि में शामिल थिए हा त हींअर ताईं हुकूमत हली वञे हा। वज़ीर आज़म ऑफिस घुराए चयो पियो त जस्टिस काजी फाइज़ ईसा ख़िलाफ़ केस करियो। मूं चयो त असांजी टी वार्स में अहिड़ो अमल नथो अचे। ग़ैर क़ानूनी कमु कीअं था करे सघूं। अॻूणे DG FIA बशीर मेमण हिकु इंटरव्यू में इंकशाफ़ कंदे चयो त वज़ीर आज़म चयो त मोहम्मद बिन सलमान जेको कुझु चवंदो आहे उहो थींदो आहे। मूं जवाबु ॾिनो त सऊदी अरब में बादशाहत आहे, पाकिस्तान में जमहूरियत आहे। हिते रुगो गिरफ़्तार करणो नाहे हूंदो, ॾोहो बि साबित करणो पवंदो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फ़रोग़ नसीम बशीर मेमण जे इल्ज़ामनि खे बेबुनियाद करार ॾींदे चयो त जस्टिस काजी फाइज़ ईसा केस बाबति साणुसि कॾहिं बि ॻाल्हि ॿोल नाहे थी। शहज़ाद अकबर ऐं बशीर मेमण कॾहिं बि मुंहिंजी ऑफिस नाहे आया। क़ौमी असम्बली में अपोजिशन लीडर शहबाज शरीफ़ तरफ़ां अॻूणे DG FIA बशीर मेमण जे इंकशाफ़नि जी जाच जो मुतालबो।
शहबाज शरीफ चयो आहे त बशीर मेमण जे इंकशाफनि बाद असांजो मौक़िफ़ सच साबित थियो। नाप न्यासी गठजोड़ जी हक़ीक़त अवाम आॾो वाइकी थी वई। पुलिस की भारी नफरी और फायरिंग कर रहे हैं। देखो सर काम रुकेगा, गड़बड़ होगी। काम रुकेगा, गड़बड़ होगी। पुलिस की भारी नफरी और फायरिंग कर रहे हैं। देखो सर मलीर में बहरिया टाउन इंतजामिया तरफा मुख्तलिफ गोटन से मुबैना कब्जे लाए ऑपरेशन दौरान चक्रियों ऑपरेशन में शामिल रेवेन्यू अमलदार और पुलिस घर बचाने लाए मज़ाहमत कंदड़ गोठाणन से कड़की पई। फायरिंग और लठबाज़ी में 5 गोठाणा ज़ख्मी। इलाके वासियों जो चवण है बहरिया टाउन इंतजामिया अब्दुल्ला गबोल गोठ और नूर मोहम्मद गूड़ सूदो बिन गोठन में गैर कानूनी कब्जे लाए ऋण बारे दिनों है। गोठाणन के घर छड़न से मजबूर करने लाए चढ़ाइयों कई वजन थियूं। राब्तन बावजूद SSP मलीर बहरिया टाउन इंतजामिया जो ऑपरेशन रोकण में नाकाम। पीपल्स पार्टी MPA सलीम बलोच चयो आहे त सुप्रीम कोर्ट बहरिया टाउन लाए ज़मीन मखसूस कई हुई। उनखां वधीक गोठन ते कब्ज़ो करण लाइ चढ़ाइयूं मुज़म्मत चोगो अमल आहे। गोठाणन के बेघर करण ऐं ज़्यादतियुनि के बर्दाश्त न कयो वेंदो। मक़ामी रहवासन जो गोठ खाली करण खां इनकार। PDM जो सुभाणे तलब थियल सरबराही इजलास मुलतवी। हाणे इजलास ईद खां पोइ थींदो। ज़रियनि जो चवण आहे त पीपल्स पार्टी ऐं मौलाना फज़लुर रहमान विच में बैकडोर राब्ता जारी हुआ। मौलाना फज़लुर रहमान तरफ़ां नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी अॻवाननि खे हिक ॿिए ख़िलाफ़ बयानबाज़ी न करण जी अपील। ईद खां पोइ थींदड़ सरबराही इजलास में पीपल्स पार्टी ऐं ANP तरफ़ां बि शिरकत जो इम्कान। PTI MLA फारूक हबीब सुबसमा बाबत मुमलकती वज़ीर मुक़र्रर वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ट्वीट बयान में चयो आहे त फारूक हबीब सुभाणे मुमलकती वज़ीर तौर हलफ़ खणंदो। बलोचिस्तान के इलाके किला अब्दुल्ला में बम धमाके के नतीजे में पुलिस एहलकार शहीद, 5 ॼणा ज़ख्मी। धमाके बाद पुलिस इलाके के करो चाड़े छॾियो। शहीद एहलकार जो मढ़ ऐं ज़ख्मी अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवण आहे त धमाको चमन कोयटा रोड ते बीठल मोटरसाइकिल ज़रिए कयो वियो। धमाके में पुलिस मोबाइल सूदो केतिरनि गाॾियुनि खे नुक़सान पहुतो। पाकिस्तान में कोरोना सूरत हाल जो बदतरीन ॾींहुं। 24 कलाकनि दौरान कोरोना विघे 201 मरीज़ फौत। वधीक 5292 केस साम्हूं अची विया। मुस्बत केसनि जी शरह तक़रीबन 11% रही। लाहौर में 70%, मुल्तान में 74, मर्दान में 73 ऐं गुजरांवाला में 59% वेंटिलेटर्स भरिजी विया। कोरोना वायरस सबब सभ खां वधीक मुतासिर शहरनि में लॉकडाउन जो मनसूबो। 2 हफ़्तनि जो लॉकडाउन 2 या 3 मई खां लागू थींदो। NCOC लाॻापियल विज़ारतनि इंतज़ामिया खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त हैदराबाद, इस्लामाबाद, रावलपिंडी, लाहौर, मुल्तान, फैसलाबाद, गुजरांवाला, बहावलपुर, चारसदा में बि लॉकडाउन लॻाए सघिजे थो। कोरोना वायरस जी पखेड़ रोकण लाइ मुस्बत क़दम खणण जी हिदायत। पाकिस्तान में पहिरियों भेरो कोरोना का बचाव लाइ 1 लख शहरियुनि जी वैक्सीनेशन। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर दावा कई आहे त गुज़िरियल ॾींहुं 1,17,852 शहरियुनि खे वैक्सीन लगाई वई। हेल ताईं 21 लख माण्हुनि खे वैक्सीन लॻी चुकी आहे। 40 साल या उन खां वॾी उमिरि जे शहरी वैक्सीनेशन लाइ फौरी तौर रजिस्ट्रेशन करायूं। कराची में 3 महीननि दौरान 1% खां बि घटि शहरियुनि खे वैक्सीन लॻी सघे। सूबे जे ॿियनि शहरनि में सूरत हाल इन खां बि वधीक ख़राब। कराची में 51,000, हैदराबाद, सखर, लाडकानो ॿियनि शहरनि में रुगो 13,000 शहरियुनि खे कोरोना वैक्सीन जा 2 डोज़ लॻाया विया। सूबे में सिंगल डोज़ लॻाराईंदड़नि जो अंग 1,59,000 आहे। जिन मां 1,20,000 शहरी कराची वासी आहिनि। पाकिस्तान की ईंदड़ साल जे जून महीने ताईं कोरोना वैक्सीन जा 1,87,00,000 डोसेस मिलंदा। 78% वैक्सीन पाकिस्तान ख़रीद कई आहे। सेहत बाबति वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन डॉक्टर फैसल सुल्तान चयो आहे त पाकिस्तान खे जनवरी में वैक्सीन जा 5 लाख डोसेस मिलंदा। फरवरी में 7 लाख, मार्च में 10,60,000, अप्रैल में 30 लाख, मई में 67 लाख ऐं जून में वैक्सीन जा 30 लाख डोज मिलंदा। ट्वीट बयान में फैसल सुल्तान चयो त जून ताईं पाकिस्तान में 1,87,00,000 डोसेस मौजूद हूंदा। हेल ताईं वैक्सीन जा 20 लाख डोसेस लॻाया विया आहिनि।
सिंध सरकार कोरोना वैक्सीन लाइ उमिरि जी हद वारो शर्त ख़त्म करण जो मुतालबो करे छॾियो। सिंध हुकूमत जे तर्जमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त उमिरि जी हद ख़त्म थियण सां वधि में वधि माण्हू वैक्सीन लॻाराईंदा। वफ़ाक़ी सरकार अवाम ताईं वैक्सीन जी फ़राहमी यकीनी बणाइण लाइ किरदारु अदा करे। मौजूदा सूरत हाल में हुकूमत खे सख़्त फ़ैसिला करणा पवंदा। मुर्तज़ा वहाब तरफ़ां सरहदी ॿारनि खे निजी अस्पतालुनि में वञी वैक्सीन लॻाराइण जी बि अपील। कराची के सेंट्रल ज़िले के 4 टाउन्स में 11 मई ताईं माइक्रो स्मार्ट लॉकडाउन। गुलबर्ग, नॉर्थ कराची, लियाकताबाद और नॉर्थ नासिमाबाद जा इलाइक़ा शामिल। मलीर के गुलशन हदीद एयरपोर्ट, अस्करी मलीर केंज वारनि इलाइक़नि में 10 मई ताईं माइक्रो स्मार्ट लॉकडाउन लागू किया वियो। कराची में 160 खां वधीक दुकान और 4 रेस्टोरेंट सील। 24,000 खां वधीक ॾंढ लागू किया वियो। जैकबाद में बाबुल जखराणी मालपीड़ी लगाए छॾी। इंतजामिया SOP से अमल कराइण में नाकाम। सखर, लाड़काने, भिटशा, हाला, कुंडरी और ॿियनि शहरनि में पुलिस सां गॾु फ़ौज जो भी गश्त। मीरपुर ख़ास वासी नौजवान के मोबाइल फ़ोन ते नारी सां दोस्ती महांगी पइजी वई। हैदराबाद वासिल नारी राबिया उर्फ दुआ सुमरो नौजवान जीअन गोपांग सां पढ़ने लाइ मीरपुर ख़ास पहुची वई। नौजवान जो शादी का इनकार। नारी कावड़ में अची नौजवान ते सरेआम टमाटन जो वसकारो लाइ ॾिनो। पुलिस जोड़े के तहवील में वठी अदालत में पेश करे छॾियो। अदालत में नारी बयान ॾिनो त जीअन गोपांग सां रॉन्ग नंबर ते राब्तो थियो हो। आवाज़ ॿुधण बाद साणस मुहबत थी वई। शादी लाइ घुराइण बाद इनकार पियो करे। नौजवान जीअन गोपांग चयो त नारी के अॻु ॿुधायो हो त शादीशुदा आहियां, पोइ बि मिलण पहुची वई। अदालत पुलिस के हुकुम ॾिनो त जेकॾहिं नारी जा वारिस नथा अचनि त खेसि गिदु अस्पताल उमारियो वञे। नौजवान खे आज़ाद करण जो हुकुम। वफ़ाक़ी हुकूमत की नाहरी सबब मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो सूबन में कणक के इमदादी अघ में फ़र्क़ु आहे। पंजाब, KPK, बलोचिस्तान जी हारियुनि ते थींदड़ ज़ुल्म जो ज़िम्मेवार इमरान खान आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत परॾे मां 2,750 रुपयनि में कणक घुराए थी, पर पंहिंजे मुल्क में कणक जो इमदादी अघ 1,800 रुपया मुक़ररु करे आबादगारनि सां मज़ाक़ कयो पियो वञे। सिंध हुकूमत कणक जो इमदादी अघ 2,000 रुपया मुक़ररु करे आबादगारनि खे रिलीफ ॾिनो आहे। ख़बर पई है नैब केसिस के मुंह ॾींदड़ ऑफिसरन के ॿीहर उहिदा ॾिना पिया वञनि। कुछ ऑफिसरन के त उहिदनि तां हटायो बि नाहे पियो। सिंध हाई कोर्ट नैब सां VR ऐं ॿी बार गेन कंदड़ ऑफिसर्स के जांच मुकम्मल थियण ताईं उहिदा ॾियण खां रोके छॾियो आहे। अदालती हुकुम ते अमल दरामद लाइ चीफ सेक्रेटरी के नोटिस जारी। अदालत रिमार्क्स ॾिना त ज़िम्मेवार ऑफिसरन ख़िलाफ़ इल्तवा हेठि इंक्वायरीज़ जल्द मुकम्मल कई वञनि। नाज़रीन हेडलाइंस समां ॾिठियूं, हिते वठूं था